उस्ताद बुखारी जिन खूबसूरत सुटुन सां आऊं दावत खिताब ॾींदुसि सिंधी ॿोलीअ जे बेहद ज़बरदस्त शाइर अदीब नक़ाद ऐं भिटाई साईं जे पारखू प्रोफेसर डॉक्टर शेर मेहरावणी खे त उस्ताद बुखारी चवे थो त मुंहिंजो मज़हब धार दुनिया जे दस्तूर खां उस्ताद अंदरि सांढियो सूंहं भरियो संसार जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूॼा पई कबी। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में डॉक्टर शेर मेहरावणी। महिरबानियूं सजाद साईं। स्टेज ते वेठल साईं मदद अली सिंधी साहब जेको हिन कॉन्फ्रेंस जी सदारत करे रहियो आहे, ताज जोयो साहब, साईं भन साहब, असांजो हर दिल अज़ीज़ प्यारो मुख्तियार अबड़ो साहब, DC दादू, हमसफ़र साईं, शौकत साईं ऐं ॿिया समूरा दोस्तो साथियो, मैडम साबिया, मैडम फातिमा, हिन पासे ॾांहुं डॉक्टर अल्ताफ़ साईं, ताबिश बुखारी साईं, मुमताज़ रिड साहब, प्यारो अज़ीज़ कासमाणी साहब, साम्हूं साईं अली दोस्त आजिज़ साहब जहिड़ो वॾो माण्हू वेठो आहे, अली अकबर मुगेरी साहब, ज़ुबैर साईं, जावेद साहब, डॉक्टर कदीर ऐं ॿिया समूरा साथियो, इंजीनियर अल्ताफ़ साहब, ज़िया अबड़ो साहब, GA सिंध, GA लतीफ़ जी ॿोली। उस्ताद बुखारी चयो त सोहणा तैकूं सूंह मुबारक प्यार मुबारक महकूं। अदा सहाफ़ी दोस्तो थोरो जेकॾहिं गौर सां ॿुधंदो त ॻाल्हि जल्दी ख़तम थी वेंदी। सोहणा तैकूं सूंह मुबारक प्यार मुबारक महकूं, दिलबर तैकूं ज़ुल्फ़ मुबारक दार मुबारक महकूं, ॾेह ॾेवे उस्ताद बुखारी यार मुबारक महकूं। हुस्न तुसाडा तोबह तोबह इश्क असाडा ज़ारी। दादू में सराइकी ॿोली तमामु घणी ॻाल्हाई वञे थी, साईं हमसफ़र आहे या ख़ुदि उस्ताद बुखारी जे घर जी ॿोली आहे सराइकी, उनजे करे मूं कोशिशि कई आहे त इब्तिदा में उस्ताद बुखारी जी जेका सराइकी शाइरी आहे उन मां ही ॿ शेर तव्हांजे साम्हूं रखां। हुस्न तुसाडा तोबह तोबह इश्क असाडा ज़ारी, ॻाल्हि तुसाडी ॾाढी गौरी मिंथ असाडी भारी, रीत तुसाडी औखी न्यारी पिरत असाडी प्यारी, हुस्न खटिया उस्ताद बुखारी हाम असाडी हारी। सभिनी खां पहिरियां त आऊं डॉक्टर अल्ताफ़ साहब, साईं ताबिश बुखारी साहब या जेका काउंसिल आहे उस्ताद बुखारी उन ऐं उन सां गॾोगॾु कल्चर डिपार्टमेंट ऐं उन खां बि वधीक प्यारे अदब दोस्त, इल्म दोस्त, ख़ुदि दानिश्वर आहे, ॾाहो आहे, लेखक आहे, DC दादू साईं मुख्तियार अली अबड़े साहब खे सलाम पेश करियां थो ऐं मुबारकूं ॾियां थो, जंहिं पहिरियों भेरो उस्ताद बुखारी जी वरसी जी मालिकी कई आहे। ही मालिकी आहे, हिन खे सरकारी प्रोग्राम न सम्झो, खुदारा सरकारी प्रोग्राम न सम्झो, ही सरकारी माण्हू खां वधीक हिन धरती जो माण्हू आहे। तव्हां हिन माण्हू जो कमु ॾिसो, हिन माण्हू जी कोशिशि ॾिसो। हिन माण्हू जॾहिं पहिरियों दफ़ो चार्ज वरिती त पहिरें ॾींहुं असां गॾु कराची मां आयासीं, उस्ताद बुखारी खे सलाम कयोसीं, मखदूम बिलावल खे सलाम कयूं त छा को सरकारी माण्हू अॼु ॾींहं ताईं करे सघियो आहे ईअं? त महिरबानी करे हिन प्रोग्राम खे ऐं हिननि माण्हुनि खे सरकारी दरबारी न सॼो, ही हिन धरती जा वारिस आहिनि ऐं धरती जावा आहिनि। हिननि खे उहो ट्रिब्यूट ॾियो ऐं अॼु असां उस्ताद बुखारी खे सलाम पेश करणु आया आहियूं, ट्रिब्यूट ॾियणु आया आहियूं, भेटा ॾियणु आया आहियूं। कर्नल साहब चयो त उस्ताद बुखारी जे फ़न ते कोई कोन थो ॻाल्हाए। साईं तनक़ीदी नशिस्त कान्हे, असां उस्ताद खे सलाम करणु आया आहियूं। हितां कराची मां सीड़जी करे असां हुनखे सलाम करणु आया आहियूं। हुनजे फ़न ते फ़िक्र ते मूं ख़ुदि केतिरो ई कमु करायो ऐं कराची यूनिवर्सिटी में पढ़ायां थो। उस्ताद बुखारी ऐं हर साल बल्कि हर सेमेस्टर में पढ़ाईंदो आहियां। उनजे फ़न ते फ़िक्र ते तवील कमु थी चुको आहे ऐं थिए पियो ऐं अञा वधीक थींदो। हिते असां सिर्फ़ु सलाम करणु आया आहियूं उस्ताद बुखारी जी उन शाइरी खे, उस्ताद बुखारी जी उन धरती खे, उस्ताद बुखारी जी उन मज़ाहमत खे, उस्ताद बुखारी जे उन उश्क खे, उस्ताद बुखारी जे उन जज़्बे खे जंहिंसां ही दादू में जादू पैदा थियो आहे। ऐं ही दादू उहो शहर आहे। दादू अॼु ई मुंहिंजो मुकालम मूं लिखियो त दादू मज़ाहमत ऐं जमालियात जो संगम आहे।
ही उहो दादू आहे जितां ज़ियाउल हक़ जहिड़ो डिक्टेटर शीशा बंदि करे गाॾी जा भॼी निकितो हुयो। हुनखे जॾहिं ख़बर पई त आउं दादू में पहुतो आहियां त ही जहिड़े तहिड़े जी धरती कान्हे का, ही उस्ताद बुखारी जी धरती आहे, ही मखदूम बिलावल जी धरती आहे, ही वॾनि माण्हुनि जी धरती आहे, उन्हनि माण्हुनि जी धरती आहे जेके हिन धरती मां फुटी निकिता आहिनि। ही प्यार जी धरती आहे, अमन जी धरती आहे। मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आं उस्ताद बुखारी, मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आं, ज़िंदगी मौत बिवाटो आहे उते बीठो आं। मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आं, ज़िंदगी मौत बिवाटो आहे उते बीठो आं। वाह चयो मोड़ भयानक आहे हटी वञ हिन तां, छो हटा आऊं किरोड़नि सां कठे बीठो आं। ही किरोड़े माण्हू, लखे माण्हू, हज़ारे माण्हू जेके अॼु उस्ताद खे सलाम करण आया आहिनि, छो हटा आऊं किरोड़नि सां कठे बीठो आं। लोक सम्झे थो बुखारी जे हथ कलम आहे, लोक सम्झे थो बुखारी जे हथ कलम आहे, ऐं अब्बास अलम चक में झले बीठो आं। ही उन माण्हू जी धरती आहे, ही उन माण्हू जो प्यार आहे जो हेतिरा माण्हू बीही करे तकरीरूं ॿुधनि था, दोस्तनि खे ॿुधनि था, ऐं मौसीक़ी जी महफ़िल बि थींदी। हक़ीक़ी माना में उस्ताद बुखारी हाणे डिस्कवर थींदो। उस्ताद बुखारी जी उहा शाइरी जंहिंमें धरती बि आहे त शौकत साहिब जी ॻाल्हि वांगुरु सरती बि आहे। चवनि था छो पियो सिंध ऐं सिंधियुनि जी तस्बीह सोरी थो, चयमि हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे। त सिंध जी ॻाल्हि करण जे माण्हू वटि इबादत जे बराबरि आहे, उन माण्हू खे अञा असां किथे परखियो आहे, असां उन माण्हू खे अञा किथे सुञातो आहे। उस्ताद बुखारी जो आख़िरी हिकिड़ो रोमानवी कतो चई करे ऐं ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि त न ईंदे मिलियासीं न वींदे मिलियासीं, न ईंदे मिलियासीं न वींदे मिलियासीं, ख़बर न आहे किथे ख्वाब लहंदे मिलियासीं। तूं ख़ुशबू जो झूठो मां झोंको हवा जो, किथे यादि कर वाट वींदे मिलियासीं।